नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त भिरयारोड में खबर ॾींदा भिरयारोड ڀرسان ॻोठ عمثان गाھيچو में घरो अणॿत तां ॿिन मासूम ॿारड़न जी मां مسمات ارشاد ज़ाल غلام مصطفي गाھيچو मुबैना तौर घर अंदर पयल ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। इतला ते भिरयारोड पुलिस पहुची औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ भिरयासिटी अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जॾहिं त पुलिस फोती औरत जे पीउ जी फरियाद ते एनसी दाख़िल करे जांच शुरू करे छॾी है। ॿिए पासे फोती औरत जे पीउ महरम गाहचो ॿुधायो त मुंहिंजी न्याणी खे हथ सां मारे ज़हर जो ड्रामो रचायो वियो वए, असां सां इंसाफ़ कयो वञे। धीअ सां मुड़ुस ऐं ससु ज़ुल्म कंदा हुआ ऐं असां खे मिलण बि न ॾींदा हुआ। शक आहे त धीअ खे मारियो वियो आहे। जॾहिं त फोती औरत जे मुड़ुस गुलाम मुस्तफा गाहचो मीडिया खे ॿुधायो त घर अंदर ससु ऐं नुंहुं विच में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थियो, जंहिं बाद घरवारी घर अंदर पयल ज़हरीली दवा पी आपघात जी कोशिश कई, जंहिं खे नाज़ुक हालत में नौशरो फिरोज अस्पताल खणाए वियासीं, जिते हू फोत थी वई। ॿिए पासे भिरयारोड पुलिस राब्ते ते ॿुधायो त भिरयासिटी अस्पताल में फोती औरत जो पोस्टमार्टम हलंदड़ आहे। डॉक्टरनि जी रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम थी सघंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।